हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे वञा हज ते हज करे अचां। अॻे माण्हू हज ते वेंदा हुआ त पंधु वेंदा हुआ। हाणे फ़क़ीर निकितो हज जे लाइ हज करणु। हाणे वञे पियो हलंदो हलंदो अॻियां हिन खे ॿ नौजवान छोकिरा गॾिया। से फ़क़ीर चवणु लॻा त फ़क़ीर साईं ॾे ख़बर किॾां पियो वञी। फ़क़ीर चवणु लॻो त वञा पियो आऊं हज ते हज करणु वञा पियो। त हाणे नौजवान छोकिरा चवणु लॻा फ़क़ीर साईं पोइ असीं बि तोसां गॾु हलूं था हज करणु। फ़क़ीर चवणु लॻो त अबा मूं ते को बि असरु कोन्हे, तव्हां पंहिंजे पेरनि सां हलंदो हलो मूंसां गॾु हज करे ईंदो त पाण भलो कमु आहे, सवाब जो कमु आहे, हलो। हाणे फ़क़ीर उहे ॿई छोकिरा फ़क़ीर सां गॾिया। हाणे हलंदा अचनि कंहिं अहिड़े इलाइक़े में कंहिं अहिड़ी बादशाही में अची पुॻा त हाणे फ़क़ीर चवणु लॻो त अॼोकी राति हिते रहूं था, शहर वग़ैरह या थोरो परे हुजे। तो नौजवान छोकिरा आहिनि फ़क़ीर सां गॾु वासे चवणु लॻा त फ़क़ीर साईं भले ठीकु आहे अॼोकी राति हिते रहूं था, पोइ सुबुह जो हितां निकिरी पवंदासीं। फ़क़ीर चवणु लॻो त हाणे रधु पचाओ करियूं, हाणे कुझु थोरो घणो सामान आहे, बाक़ी ॿियो सामान जेको खुटे थो सो अमीं ॿई ॼणा वञो, शहर परियां वेझो आहे, वञी उन शहर मां सामान वठी अचो, पोइ रधु पचाओ बाक़ी जेको रहियल सो सामान उहो पाण करियूं था। छोकिरा चवणु लॻा त चलो ठीकु आहे फ़क़ीर साईं, असीं वञूं था, इहो सामान आणे था ॾियूं तव्हांखे। त हाणे त फ़क़ीर चवणु लॻो उन ॿिन्ही छोकिरनि खे त हाणे शहर में वञो, जेका बि ॻाल्हि हले न उहा ॻाल्हि अची वरी मूंखां पुछा कजो, जेका बि शहर में ॻाल्हि हले। छोकिरा चवणु लॻा त फ़क़ीर साईं भले ठीकु आहे। छोकिरा विया शहर में, सामान उहो वरितऊं। त हाणे ॻाल्हि उते हले पई, हर कंहिंजी वात में हुजे वाह रे हारी जा पुट वाह, वाह रे हारी जा पुट वाह। छोकिरनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, हर माण्हू जे मुंहं ते वात ते इहा ॻाल्हि हुजे वाह रे हारी जा पुट वाह। त छोकिरा माण्हुनि खां हितां हुतां पुछा करणु लॻा त छा कयो हारी जे पुट जंहिंजी अवी हेॾी वाखाण पिया करियो। त हमरा चवणु लॻा त दादी अव्हांखे इहा ॻाल्हि पुछा करणी आहे त वञी बादशाह खां पुछा करियो। त छोकिरा चवणु लॻा त इहो बादशाह किथे अची फलाणे हंधि इहो बादशाह जो महल ते उते वेठो आहे। त छोकिरा ॿई चवणु लॻा त हाणे इन बादशाह ॾांहुं केरु वेंदो वञी इन हारी जे बारे में माना पुट जे बारे में पुछा कंदो। त चवणु लॻा त असांखे फ़क़ीर चयो त जेका बि ॻाल्हि हले शहर में त मूंखे ॿुधाइजो, त उनखे अव्हांखे आउं जवाबु ॾींदसि। तो ॿई छोकिरा चवणु लॻा त हलूं था फ़क़ीर खां पुछा करियूं था। हाणे उहे ॿई छोकिरा सामान वग़ैरह वठी सिधो आया फ़क़ीर वटि। फ़क़ीर खे उहो ॾिनो, फ़क़ीर खाधो वग़ैरह तयारु कयो। त फ़क़ीर चवणु लॻो त ॾियो ख़बर शहर में का ॻाल्हि वग़ैरह हली या न। त ॿई छोकिरा चवणु लॻा त फ़क़ीर साईं वाजी ॻाल्हि कई अथई, इहा त असांखे विसरी तव्हां खां पुछा कोन कई अथई। ॻाल्हि हिकिड़ी हली पए। त फ़क़ीर चवणु लॻो त कहिड़ी? चई ॻाल्हि हली पए त हर माण्हू जे वात ते इहो त वाह रे हारी जा पुट वाह। चई अच्छा, चई हा इहा ॻाल्हि हली पए, हाणे तव्हां ॿुधायो त इहा छा मसइलो आहे ऐं हारी जे पुट छा अहिड़ो कयो। फ़क़ीर चवणु लॻो चलो ठीकु आहे अव्हांखे आउं ॿुधायां थो। चई हा ॿुधा। तो खाधो वग़ैरह हिननि खाधो करे हेॾां होॾां, तो हाणे लॻा वञी कचहरी में वेठा। फ़क़ीर ॿुधाए पियो उन ॿिन्ही छोकिरनि खे उन हारी जे पुट जी ॻाल्हि। फ़क़ीर चवणु लॻो त कंहिं इलाइक़े में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। हाणे उहो हारी चवणु लॻो त हाणे हिते आहे का शइ कोन, का मज़ूरी कुझु बि कोन्हे, पाणी वग़ैरह का शइ कोन्हे, कंहिं वञी इलाइक़े में वञी उते पंहिंजो जान वग़ैरह हलायां। हाणे उहो हारी ऐं उनजी ज़ाल हुजे, ॿ ॼणा हुजनि, उहो हारी ऐं आया कंहिं बादशाह जी बादशाही में। तो हाणे बादशाह जी बादशाही में पुॻा, लॾो खणी आयो पंहिंजो। हारी आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं ॿिए हंधां कंहिं ॿिए इलाइक़े मञा आयो आहियां हिते तव्हांजी बादशाही में। तो हाणे तव्हांजी बादशाही में मूंखे हिते रहणु ॾियो, ऐं जे अगरि का ॿनी वग़ैरह हुजे त जीअं मूंखे ॾियो त आउं पंहिंजो जान वग़ैरह हलायां। हाणे बादशाह बि को रहमदिलो हो। बादशाह चवणु लॻो हारी खे त चलो ठीकु आहे, हाणे तूं ॿिए हंधां किथां आयो आहीं, तो वटि आहे कुझु ई कोन, ग़रीब हारी आहीं, तो चलो ठीकु आहे तोखे आउं कुझु ॿनी ॾियां थो, मूं वटि आहे तोखे ॿनी ॾियां थो, वञी उनखे पोख ऐं खा, ऐं तोखे ढगनि जो जोड़ो बि हिकिड़ो ॾियां थो ऐं हिकिड़ो घर बि तोखे ॾियां थो। वञी उन जॻह में उते वेह ऐं उहा ढगा जेको वञी का वञी उहो ॿनी खेड़, वञी पोख वञी खा। हाणे हले किथां जो आयो आहीं तूं ग़रीब आहीं। तो हाणे बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर वञी फलाणे हंधि जेका पंहिंजी ॿनी आहे तमामु भली ॿनी आहे, उहा इन हारी खे ॾे, ढगनि जो जोड़ो बि इनखे ॾे ऐं हिकिड़ो घर बि इनखे ॾे, वञी वीचारो पंहिंजो जान हलाए। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, चलो ठीकु आहे। हाणे वज़ीर उन हारी खे वरितो। हाणे अचनि पिया त वज़ीर सोचणु लॻो त हाणे हीअ हले केरु रोल माण्हू हले किथां आयो आहे। हाणे हिनखे सुठी ॿनी जेका बादशाह जेका चई असां कोन्ह थो ॾियां, वञी हिनखे का कलर वारी ॿनी ॾियां थो, पाणे वञी उन में सूर खाए। हाणे उहो वज़ीर हारी खे वठी हिकिड़ी कलर वारी ॿनी ते आयो।
तो हारी खे चवणु लॻो त हीअ अथई बनी जेका बादशाह चई पिए, ऐं हीअ वठि ढगनि जो जोड़ो, ऐं हीअ अथई घर। सो वज़ीर हुन हारी खे माना एतिरो कुझु चई ऐं उहो बनी वग़ैरह ॾेई, जेको ढगनि जो जोड़ो उहो बि हिन खे ॾिनई, घर बि उहो ॾिनई। सो हाणे ॿई ॼणा अचनि पिया त हारी पंहिंजी ज़ाल खे उतां वरितो, त वज़ीर बि ॾिठो हुन हारी जी ज़ाल खे, हारी जी ज़ाल ठाउकड़ी हुजे, सुठी हुजे, सुहिणी। वज़ीर बेमान थी पियो हारी जी ज़ाल ते, चवणु लॻो त हीअ हारी जी ज़ाल आहे भली, जा हिन सां कंदसि शादी, जा हिन खे आउं रखियल बणाईंदसि, छॾींदसि हिन खे आउं कोन। वज़ीर दिलि में एतिरो ख़्यालु कयो, सो हलियो वियो। हारी पंहिंजी ज़ाल खे वठी उहो लॾो खणी अची उन घर में वेठो, ढगनि जा जोड़ा बि उहो अचे ॿधी। सो हाणे ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो हारी ढगनि जो जोड़ो काए आयो उन बनी में। सो चवणु लॻो त हाणे बनी त आहे कलराठी, ख़ुदा करे थिए पर ॾिसां थो मन, कमु हली वञे बनी थी पवे। हाणे ढगा जोटे ऐं बनी में हर हलाइण लॻो त हर हेठि फासी पियो, ज़मीन में हर फासी पियो। सो चवणु लॻो त ख़बर न आहे कहिड़ी शइ आहे हिते जेको हर फासी पियो आहे। हर खे मथे कढी ऐं लॻो हुनखे खोटणु, चवणु लॻो त ॾिसां आख़िर आहे छा ॾिसे त हिकिड़ी देॻ हुजे, सोन सां भरी पई हुजे, खज़ाने सां। तो चवणु लॻो त अड़े हिन में त खज़ानो ऐं सोन आहे। सो हाणे खोटींदे उहा देॻ कढी त ॿी देॻ हुजे, ॿी कढी त टी देॻ हुजे, माना ईअं 7 देॻूं अंदरि हुजनि, पूरियूं 7 देॻूं सोन जूं, नी खज़ाने जूं, नी ज़मीन में पूरियूं पियूं हुजनि। तो हाणे एतिरियूं ॿाहिरि कढियूं, वरी उन मंझि उते ई रखी छॾियईं। तो चवणु लॻो त अड़े हिन ज़मीन में त 7 देॻूं सोन जूं, खज़ाने जूं पियूं आहिनि। तो चवणु लॻो त हाणे हिन खज़ाने खे आउं कढां कोन थो। तो हाणे सोचां जो की राति छा करिणो आहे मूंखे। तो हाणे उन खज़ाने खे उते उन देॻनि खे पूरे ऐं उहो ढगनि जो जोड़ो काए घर आयो। चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुधई, बादशाह जेका पाण खे ज़मीन ॾिनी आहे, सो उन ज़मीन में मूं अॼु हर पे हलायो, सो हर मुंहिंजो फाथो हुनखे खोटियमि त 7 देॻूं खज़ाने जूं पियल आहिनि, सोन जूं। तो माई खे चवणु लॻो त हाणे आउं इहो खज़ानो न रखंदसि, पाण कोन रखंदासीं, इहो हक़ आहे बादशाह जो, बादशाह जी ज़मीन आहे, बादशाह पाण खे ॾिनी आहे, बादशाह पाण ते हेॾो वॾो थोरो कयो, अर्शे ॾिनई, तो ही अमानत आहे बादशाह जी, आउं वेंदसि बादशाह खे चवंदसि ईअं बादशाह खे ॾींदसि। माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो हारी उतां निकितो, हारी निकितो सो चवणु लॻो त वञा बादशाह खे वञी देॻनि जे बारे में ॿुधायां। तो हाणे हलंदो अचे पियो त अॻियां वज़ीर बनी ते को घुमे फिरे पियो। वज़ीर ॾिठो इन हारी खे, तो चवणु लॻो त अड़े हेॾां अच, किॾां थो वञी। तो हारी चवणु लॻो त आउं वञा पियो बादशाह सलामत। चई बादशाह सलामत ना, ख़ैर मां वञी पियो। चई उहो जेका बनी मूंखे बादशाह ॾिनी आहे न, जेका उन में मूं हर हलाए पियो, उन मंझि हेठि 7 देॻूं सोन जूं आहिनि, खज़ाने जूं, उहो निकितियूं आहिनि। सो सोचियमि त बादशाह जो हक़ आहे इहो, वञी बादशाह खे ॿुधायां, बादशाह पंहिंजो खणाए वञे देॻूं। वज़ीर बेमान थी पियो, लालची वज़ीर। वज़ीर चवणु लॻो उन हारी खे त अड़े बणिया निभागा, इन देॻनि जे करे काफ़ी माण्हू जेको असां मारे छॾिया आहिनि, इहो खज़ानो असां पाण हथ सां पूरियो आहे, कई माण्हू असां मारे छॾिया आहिनि, तूं वञी पियो बादशाह खे ॿुधाए। तो हारी चवणु लॻो त वज़ीर मूंखे ख़बर कोन हुई, न त आउं बादशाह खे ॿुधाइण थोरी वञा हा। चई न हल मूंखे ॾेखार किथे आहिनि। तो हाणे वज़ीर ऐं हारी ॿई आया, तो हारी हिन वज़ीर खे ॾेखारियूं देॻूं। वज़ीर चवणु लॻो उन हारी खे त पोइ हाणे हीअं करी देॻूं सभु ॿाहिरि कढ। हारी उहे देॻूं सभु ॿाहिरि कढियूं, उहे सोन जूं भरियल हुजनि, खज़ाने जूं ॿाहिरि कढियूं, वॾो वॾो खॾो थी वियो हुन मंझि। तो हाणे वज़ीर चवणु लॻो हारी खे त हारी ॻाल्हि ॿुध, हाणे तोखे आउं कोन छॾींदुसि, तोखे आउं मारे छॾींदुसि। हारी चवणु लॻो उन वज़ीर खे त मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जेको तूं मूंखे मारींदे। चई न आउं तोखे मारींदुसि, हीउ खज़ानो बि आउं खणंदुसि, तोखे आउं मारींदुसि, ऐं तुंहिंजी ज़ाल मूंखे वणे थी, उन सां आउं कंदुसि शादी, या उनखे रखियल बणाए पाण वटि रखंदुसि, तोखे आउं छॾींदुसि कोन, तोखे आउं मारींदुसि। हारी चवणु लॻो त आउं ग़रीब मिसकीन माण्हू, आउं इहा ॻाल्हि कंहिंसां बि कोन कंदुसि, हीउ खज़ानो आयो तोखे मूं मंझां हथु कढ, आउं पंहिंजो लॾो खणी हितां हलियो वेंदुसि। चई न छॾींदुसि आउं तोखे कोन। तो हाणे त हारी चवणु लॻो उन वज़ीर खे त पोइ चलो ठीकु आहे, मूंखे मारींदो त पोइ भले मार, पर हिकिड़ो कमु आहे मुंहिंजो लाज़मी कजां। चई ॿुधाए कहिड़ो कमु कए। चई कमु इहो आहे जो मुंहिंजी ज़ाल आहे उमेदगारी सां, पेट सां आहे, कुझु ई टाइमनि में माना कुझु वक़्त में ॿार ॼणींदी। तो जेकर छोकिरी थिए, मुंहिंजी ज़ाल खे चई छॾियां जेकर छोकिरी थिए त हुनजो नालो रखे बेदार नगरी, ऐं जेकर पुटु थिए त हुनजो नालो रखे गुमसुम राजा। तो इहो मुंहिंजी ज़ाल खे तूं इहो चई छॾिजां। वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। वज़ीर तलवार कढंदे उन हारी खे कईं पूरो मारे छॾी, मारे ऐं उन देॻनि वारे खॾे में हणी ऐं मिटी हणी उनखे पूरे छॾी, ऐं माण्हू हितां हुतां माना घुराया आहिनि पैसा वग़ैरह ॾेई, उहो 7 ई देॻूं खज़ाने जो खणी वञी पंहिंजे घर रखायूं, पाण वरी मोटी आयो। त हाणे हारी जी ज़ाल
मानी खणी आई हारी जे लाइ हुन बनी ते ॾिसे त हारी हुजे न वज़ीर वेठो हुजे। तो उहा माई चवणु लॻी नी वज़ीर खे त वज़ीर मुंहिंजो मुड़ुसु वियो केॾां? की तुंहिंजो मुड़ुसु मूं ॾिठो ई कोन्हे। ची न हिते ई आयो आहे ऐं ॾिठो मूं अमी ते बीठा हो। ची पोइ हिते ई बीठो त पोइ उन खे मूं मारे छॾियो। ची छला मारे? ची बसि मूं मारे छॾियो ऐं तोसां बि आउं कंदुसि शादी या तोखे आउं रखियल बणाए रखंदसि पाण। की छो आख़िर ॾोहिकिड़ो? ची न बसि आउं वज़ीर आहियां न, माठि करे वेह न तोखे पूरो कंदोसीं। तो वज़ीर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मूं तुंहिंजे मुड़ुस खे त मारियो आहे पर तुंहिंजे मुड़ुस मूंखे चयो त मुंहिंजी माई आहे उमेदगारी सां पेट सां हाणे जेको बि ॿारु थिए जेकर न्याणी जो थिए त हुनजो नालो बेदार नगरी रखजांइ ऐं जेकर पुटु थिए त हुनजो नालो रखजांइ गुमसुम राजा। माई खे हिन ॿुधायो। तो हाणे वज़ीर छा कयो जो उन हारी जी ज़ाल खे हुतां वरितईं सिधो पंहिंजे घर जे पासे में हिकिड़ो कमिरो हुजे, हिकिड़ो कोठी हिकिड़ी हुजे, हिकिड़ो घरु हुजे। हारी जी ज़ाल खे उते बंदि करे छॾी, क़ैद करे छॾी। तो चवणु लॻो त हाणे हिते ई वेठी हुजांइ, जेकर केॾां वई ऐं निकिती आहीं त तोखे आउं मारे छॾींदसि, तोखे आउं न छॾींदसि। तो हाणे माई वीचारी लाचार बेवस हू वज़ीर मुड़ुस खे मारे छॾी। सो हाणे माई वीचारी उते ई रहणु लॻी। वज़ीर चवणु लॻो त कमु मुंहिंजो भलो थी वियो, 7 देगूं मूंखे सोन जूं खज़ाने जूं मिली वियूं ऐं हारी जी ज़ाल बि मूंखे मिली वई, हिन खे रखियल करे आउं पाण वटि रखंदसि। हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। हारी जी ज़ाल छोकिरे हिकिड़े खे जनमु ॾिनो। तो वज़ीर उन माई जे वेझो त वियो ई कोन हो, उमेदगारी सां हुई। ख़ैरनि जो हारी जी ज़ाल हिकिड़े पुट खे जनमु ॾिनो। पुटु थियो, नालो त रखियो गुमसुम राजा। तो हाणे कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो। वज़ीर आयो उन माई वटि, तो चवणु लॻो त हाणे तोसां मुलाक़ात आउं कंदसि। तो माई चवणु लॻी त हाणे तूं मूंखे छॾे ॾे, जेसि ताईं मुंहिंजो पुटु वञी 8 साल जो थी, 8 साल ताईं तूं मुंहिंजे वेझो न अच, आउं हिते ई वेठी आहियां, केॾां वेंदसि? तो वज़ीर सोचियो त सही आहे, हीअ हाणे केॾां वेंदी, हिते ई वेठी मूं हिन खे क़ैद करे रखी छॾियो आहे। 8 साल बि इजा आया ऐं 7 देगूं खज़ाने जूं सोन जूं बि मूं वटि आहिनि मौजूदु। तो वज़ीर उन माई खे, हारी जी ज़ाल खे उते क़ैद करे वेठो हुजे। वक़्तु ॾींहुं गुज़रंदो रहियो, तव्हांजो वञी उहो छोकिरो 8 साल जो थियो। 8 साल जो छोकिरो थी वियो। सो हाणे वज़ीर आयो 8 सालनि खां पोइ उन माई वटि। सो चवणु लॻो त हाणे 8 साल मुकमल थी विया, छोकिरो तुंहिंजो वॾो थी वियो लियो। सो हाणे अॼु सांझी ईंदसि, तोसां आउं मुलाक़ात कंदसि, तोखे आउं न छॾींदसि। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे। तो वज़ीर त एतिरो कुझु चई सो वियो लियो। सो हाणे माई लॻी रोइणु। माई रोए पई, छोकिरो 8 साल जो सम्झंदड़ हो, सो कुझु अकुल बि हुनखे हो। छोकिरो आयो ॾिठईं पंहिंजी माउ खे त माउ रोए पई। छोकिरो पुछा करणु लॻो त अम्मा तूं रोईं छला पई, तोखे छा थियो आहे तोखे जेको तूं रोएं पई? ची बसि रोयां इन जे करे पई, इहो तुंहिंजो पीउ मूंखे यादि अची वियो आहे, मुंहिंजो मुड़ुसु मूंखे यादि आहे, तंहिंजे करे आउं रोयां पई। ची अम्मा 8 साल मूंखे थिया आहिनि, 8 साल आहियां, 8 साल जो माना आहियां। तूं जेको आहे सो अॼु रोएं पई त अॼु तोखे मुंहिंजो पीउ यादि आयो आहे, तोखे तुंहिंजो मुड़ुसु यादि आयो आहे, हेतिरा ॾींहं तोखे यादि कोन थिए आयो? ॻाल्हि अञा बि का ॿी आहे। ची न बा, तोखे सची सची ॿुधायां पई, तुंहिंजो पीउ मूंखे यादि आयो आहे। छोकिरो चए न, ॻाल्हि अञा ॿी आहे। वियो वञी घर मञा हिकिड़ी तलवार खईं। तो चवणु लॻो त अम्मा सच सच ॿुधा, न त हिन तलवार सां तोखे मारींदसि या पंहिंजो पाण खे मारींदसि, सच सच ॿुधा। त हाणे मां चवणु लॻी त अबा दरअसल तुंहिंजे पीउ खे हिन वज़ीर मारियो आहे ऐं 7 देगूं माना सोन जूं हुयूं खज़ाने, उहे बि हिन खयूं आहिनि। मतिलबु सॼी ॻाल्हि करे पंहिंजे पुट खे ॿुधाईं। तो छोकिरो चवणु लॻो त अम्मा हिन वज़ीर सां आउं पलांद कंदसि। चई अबा तूं अञा नंढो आहीं, 8 साल तुंहिंजी उमिरि आहे। वज़ीर चालाक आहे, तो मूंखे बि मारे छॾींदो, तोखे बि मारे छॾींदो, वज़ीर सां तूं पलांद न करे सघंदे। चई अम्मा तूं माठि करे वेह, विढ़ी तुन सां आउं कोन सघंदसि, आउं नंढो आहियां, पर आउं पंहिंजे अकुल सां विढ़ंदसि। चई चलो ठीकु आहे, अकुल सां विढ़ंदसि, भले अकुल सां विढ़। वज़ीर त अञा माई वटि माना आयो कोन, चई इहो एतिरो पर माना आयो कोन। ॿिए ॾींहुं उहो छोकिरो आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, कचहरी सॼी वेठी हुजे, बादशाह बि उते मौजूदु हुजे, कई माण्हू कचहरी में अकुल वारा दाना होशियार सभु वेठा हुजनि। छोकिरो नंढो आयो, सो बादशाह चवणु लॻो त बादशाह तूं हिन बादशाही जो बादशाह आहीं? चई हा, आउं हिन बादशाही जो बादशाह आहियां। चई पोइ हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे, उनजो जवाबु मूंखे ॾे। चई हा, कहिड़ो सुवालु आहे, मूंखां पुछा कर, तोखे आउं जवाबु ॾींदसि। चई सुवालु मुंहिंजो इहो आहे, बादशाह सलामत, अकुल किथे रहंदो आहे? इन सुवाल जो मूंखे जवाबु ॾे त अकुल किथे रहंदो आहे। अॼु तोखे सुवालु ॾियो थो वञा ऐं वरी ईंदोसीं पुछा कंदोसीं, सांझी सिॼु लथे जो ईंदोसीं, तोखां पुछा कंदो, ईअं सुबुह जे टाइम में तोखे इहो सुवालु आउं ॾियो वञा पियो, सांझी सॼी कचहरी में ईंदोसीं, तोखां पुछा कंदोसीं। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। छोकिरो इहो सुवालु बादशाह सां करे छोकिरो हलियो वियो।
बादशाह अची परेशान थियो। कचहरी में जेका माण्हू हुजनि थो चवण लॻा त वाजियो सवाल छोकिरो करे वियो बादशाह सां। बादशाह खे इन सवाल जो जवाबु अचे ई न। कचहरी टुटी, सभु माण्हू हेॾा होॾा विया हलिया। बादशाह परेशान हुजे त इन सवाल जो जवाबु कहिड़ो थींदो। बादशाह घुरायो वज़ीर खे। वज़ीर चवणु लॻो त वज़ीर, नंढड़ो छोकिरो हिकिड़ो मूंखे सवाल ॾेई वियो, जो जवाबु मूंखे खपे। तो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, कहिड़ो सवाल तोखे ॾेई वियो मूंखे ॿुधा। जी छोकिरो सवाल इहो करे वियो त अकुलु किथे रहंदो आहे। सो हाणे इन सवाल जो जवाबु तूं मूंखे ॿुधा। सो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इन सवाल जो जवाबु त मूंखे बि अचे कोन थो। चई न, सवाल जो जवाबु मूंखे खपे। छोकिरो मूंखां पुछा कंदो, उनखे जवाबु आऊं लाज़मी ॾींदसि। जे न त पोइ मुंहिंजी बेइज़ती थी वेंदी। हली बेइज़ती जहिड़ी ॻाल्हि आहे। छोकिरो चयो जे अगरि सवाल जो जवाबु न आई त आउं सॼे ॻोठ में पड़ो हलाईंदसि ऐं सभिनी खे ॿुधाईंदसि बादशाह खे मुंहिंजे सवाल जो जवाबु कोन आयो त हीउ बादशाह कीअं पियो हलाए। छोकिरो मूंखे इहो बि चई वियो आहे। तो हाणे कीअं बि कर, कुझु बि कर, न त अहिड़ा कम तोसां कंदसि जो तूं यादि कंदे। तलवार खणी तोखे आउं मारे छॾींदसि। सवाल जो जवाबु मूंखे खपे। कंहिं बि हालति में हू सही लथे जो छोकिरो ईंदो त हुनखे जवाबु कंहिं बि हालति में ॾियणो आहे। तोखे नथो अचे त कुझु बि कर, छा बि कर, पर मूंखे सवाल जो जवाबु खपे। हाणे वज़ीर परेशान थी वियो। सो चवणु लॻो त हाणे इहो छोकिरो हारी जो पुटु वाजियो सवाल माना ॾेई वियो आहे, हाणे कीअं कजे। हाणे वज़ीर खे उहा माई विसरी वई। हारी जी ज़ाल उनखे चयो तोसां मिलंदसि, मुलाक़ात कंदसि, उहा त हिनजे ज़हन मां ई निकिरी वई हली। हिन खे विचां इहा बादशाही वारी धमकी। तो हाणे चवणु लॻो त बादशाह खे जेकर इन सवाल जो जवाबु ॾिनो बादशाह त मूंखे मारे छॾींदो। हाणे वज़ीर परेशान अचे पियो। तो ॾिठी त इहो साॻी छोकिरो घिटियुनि में रांदि पियो करे ॿारनि सां। उहो छोकिरो हारी जो पुटु रांदि पियो करे। वज़ीर चवणु लॻो त वञा इन छोकिरे खां पुछा करियां, इन सवाल ॾिनो आहे बादशाह खे, ठगड़ी करियां, मन जवाबु मूंखे ॿुधाए छॾे। वज़ीर आयो छोकिरे वटि। तो छोकिरे चवणु लॻो त हा भाणेजा। छोकिरो चवणु लॻो त हा मामा। चई आउं तुंहिंजो मामू आहियां न। तो छोकिरो चवणु लॻो त हा तूं मुंहिंजो मामू आहीं। तो वज़ीर चवणु लॻो उहो छोकिरे खे त बादशाह खे तूं सवाल ॾेई आयो आहीं। चई हा सवाल आउं ॾेई आयो आहियां। चई पोइ मूंखे जवाबु ॾे न। चई ईअं थोरी जवाबु आउं ॾींदसि। बादशाह सां आउं माना सवाल करे आहियां, बादशाह मूंखे जवाबु ॾींदो, आउं तोखे थोरी ॿुधायां। चई न, आउं तुंहिंजो मामू आहियां, तूं मुंहिंजो भाणेजो आहीं। सवाल जो मूंखे जवाबु ॾे, तूं मूंखे ॿुधा। चई न, ईअं आउं कोन ॿुधाईंदुसि। चई पोइ तोखे छा खपे, तोखे आउं ॾियां, पोइ तूं मूंखे इहो जवाबु ॾे। चई पोइ तुंहिंजे घर में जेके 7 देगूं पियल आहिनि सोन जूं, खज़ाने जूं पियल, उन मां हिकिड़ी देग मूंखे ॾे, पोइ तोखे आउं सवाल जो जवाबु ॾींदसि। वज़ीर सोचणु लॻो त हाणे सोन जूं देगूं त बेशक मूं वटि पियल आहिनि, पर हिकिड़ी देग हिनखे आउं ॾेई छॾियां। चलो सही आहे, हिकिड़ी देग हिनखे ॾियां थो ऐं 6 देगूं पोइ बि मूं वटि बचंदियूं। इज़त जहिड़ी ॻाल्हि आहे, बेइज़ती जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकर जवाबु मूंखे न आयो, बादशाह खे न ॿुधायुमि त बादशाह मूंखे मारींदो। तो हाणे हिकिड़ी देग सोन जी हिनखे ॾियो थो छॾियां। वज़ीर चवणु लॻो छोकिरे खे, चलो ठीकु आहे, हिकिड़ी देग सोन जी तोखे आउं ॾियां थो, मूंखे जवाबु ॾे। चहा छोकिरो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर पोइ इन सवाल जो जवाबु अथई, अकुलु किथे रहंदो आहे। अकुलु रहंदो आहे कचहरी में। जिथे कचहरी थिए, बादशाह हुजे, कचहरी में कई माण्हू अकुल वारा गॾिबा अथई। अकुल वारा दाना माण्हू गॾिबा आहिनि। जेको कचहरी थींदी आहे सो इहो अकुलु रहंदो आहे कचहरी में। इन सवाल जो जवाबु इहो अथई। चई हा। छोकिरो चवणु लॻो त हाणे मूंखे देग ॾे। तो वज़ीर माना जो हिनखे देग ॾिनी, उहा खज़ाने वारी वज़ीर। तो छोकिरे उहा रखी पाण वटि। तो हाणे वज़ीर उतां निकितो, अञा सिॼु लहण खे टाइम हुजे। वज़ीर आयो, अची बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हां बि नंढड़े ॿारनि जे चवण ते लॻा आहियो। हाणे हुन को सवाल हिकिड़ो नंढड़ो कयो, हाणे तव्हां हुन में मुंझी पिया आहियो। तव्हांखे उन सवाल जो जवाबु ॿुधायां थो। बादशाह चवणु लॻो त पोइ ॿुधा। चई जवाबु अथई त छोकिरो तोखे चवंदो, तूं चवंदी त अकुलु रहे थो कचहरी में। चई इहो आहे। चई हा इहो ई आहे। चई ठीकु आहे। ख़ैरनि जो अची सिॼु लथो, बादशाह बि मौजूदु हुजे, काफ़ी माण्हू उहे हुजनि, माना मौजूदु हुते कचहरी हुजे वॾी। छोकिरो आयो तो चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत ॾे ख़बर, मुंहिंजे सवाल जो जवाबु हथु कई आहे न। चई हा जवाबु हथु कयमि। चई ॿुधा कहिड़ो। चई जवाबु इहो आहे, अकुलु रहंदो आहे कचहरी में। चई सही ॻाल्हि आहे, जवाबु तो सही ॾिनो। तो बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो त जवाबु मिली वियो। तो छोकिरो वञणु लॻो, वञी ऐं वरी वापसी वरियो। तो चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो सवाल त तो मूंखे भञी ॾिनो, जवाबु तुंहिंजो ॾिनो, पर मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सवालु आहे। चई पुछ कहिड़ो। चई ॿियो सवालु मुंहिंजो त अकुलु छा खाईंदो आहे। बादशाह चवणु लॻो त मार भञा, हाणे अकुलु छा खाईंदो आहे। हिन छोकिरे मञा ॾाढा फाथा आहियूं। हारी जे पुटु मञा हारी हले किॾां वियो, छोकिरे मां हसी हलिया। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, हाणे हींअर जवाबु मूंखे नथो अचे, सुभाणे अचिजां तोखे ॿुधाईंदुसि। चई ठीकु आहे, सुभाणे आउं साॻी टाइम ते वरी इन कचहरी में ईंदो त इन सवाल जो जवाबु तोखां वठंदुसि। चई हा चलो ठीकु आहे। छोकिरो हाणे एतिरो कुझु सवाल जवाबु बादशाह सां करे, तो छोकिरो वरी थियो रवानो।
कचहरी माण्हू सभु हुजनि। बादशाह वरी परेशान। बादशाह चवणु लॻो त हाणे इन सवाल जो जवाबु कहिड़ो। तो वरी घुराई वज़ीर खे, त वज़ीर चवणु लॻो त वज़ीर छोकिरो वरी ॿियो सवाल मूंखे ॾेई वियो, इन जो जवाबु खपे। वज़ीर चवणु लॻो त वञ मञा इन छोरे मञा बि ॾाढा फाथा आहियूं। ॿियो हिकिड़ो सवाल मस हल कयोसीं, वरी ॿियो माना ॾेई वियो सवाल। तो बादशाह चवणो, बादशाह सलामत, कहिड़ो सवाल आहे? की सवाल इहो त छोकिरो चयो त अकुल छा खाईंदो आहे। हाणे इन सवाल जो जवाबु खपे। जे अगरि सवाल जो जवाबु तो वज़ीर मूंखे न ॾिनो त तोखे आउं बूटो बूटो मारींदोसीं। इहा ॻाल्हि तूं मुंहिंजी यादि कजां, मुंहिंजी बेइज़ती थी। छोकिरो वञी ढंढोरो बि ॾिनो, सॼे माण्हुनि खे सभिनी खे ॿुधाईंदो त बादशाह खे सवाल जो जवाबु आयो ई कोन, मुंहिंजी बेइज़ती ऐं बदनामी थींदी, पोइ तोसां बि कमु अहिड़ो कंदुसि, तोखे त आउं पूरो कंदुसि। जवाबु मूंखे कंहिं बि हालत में खपे। वज़ीर चवणो बादशाह खे, त बादशाह सलाम, चलो ठीकु आहे, आउं इन सवाल जो जवाबु हथु करे तोखे ॾींदुसि। वज़ीर वरी उतां निकितो, सो चवणु लॻो त इन छोरे मञा त वजो लोह थिया आहियूं। इन छोरे खे त मारे छॾियूं, पर हाणे छा करियूं, माण्हू सभिनी खे ख़बर आहे, सॼी कचहरी ॾिठो आहे, सुभाणे वरी ख्वार थींदासीं। हाणे हथु करियूं था, इन सवाल जो जवाबु आयो, ॾिसे त छोरो वरी रांदि पियो करे घटी में। सो हीअ आयो, हीअ ठगड़ी ठगड़ी करणु लॻो, त चवणु लॻो त आउं तुंहिंजो मामू आहियां। छोकिरो चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो मामू आहीं, आउं तुंहिंजो भाणेजो आहियां। छोकिरो चवणु लॻो त हाणे ॻाल्हि कर, ची तूं बादशाह खे वरी ॿियो सवाल ॾेई आएं छा? ची हा, सवाल ॿियो बादशाह खे ॾेई आयो। ची पोइ उनजो जवाबु मूंखे ॾे न। ची जवाबु आउं बादशाह खे जेको मूंखे ॾींदो आहे उहो बादशाह सां मुंहिंजो सवाल जवाबु आहे, तोखे छा लाइ ॿुधायां? ची न, तूं मूंखे ॿुधाए न, आउं तुंहिंजो मामू आहियां। ची भले तूं मुंहिंजो मामू आहे, पर जवाबु तोखे आउं कोन ॿुधाईंदुमि। ची पोइ भला तोखे छा खपे? ची मूंखे ॿी देग सोन जी उहा खज़ाने जी ॾे, पोइ तोखे आउं जवाबु ॿुधायां। ची चलो ठीकु आहे। अब वज़ीर वरी ॿी देग खज़ाने जी हिनखे ॾींहुं, सो चवणु लॻो त हाणे 2 देगूं वियूं ख़ैर आहे, 5 देगूं पोइ बि मूं वटि खज़ाने जूं बचियूं आहिनि, ऐं इन सवाल जो जवाबु आउं वञी उन बादशाह खे ॿुधायां न, त बादशाह खामखा मारींदो। इन खां बहितर आहे त 2 देगूं वियूं ख़ैर आहे, सवाल जो जवाबु त मिली वेंदो, इन छोरे मां जान त छुटी वेंदी, बादशाह मुंहिंजा जान छुटंदी। सो हाणे देग ॾिनी उन छोकिरे खे वज़ीर। तो वज़ीर चवणु लॻो त हाणे ॿुधा त इन सवाल जो जवाबु कहिड़ो आहे। ची हा, तोखे ॿुधायां थो। ची ॿुधा। छोकिरो चवणु लॻो त इन सवाल जो जवाबु आहे त अकुल छा खाईंदो आहे। अकुल खाईंदो आहे रसकस। जेको अकुल वारो माण्हू हूंदो आहे न, सो रसकस खाईंदो आहे। सो इन जे करे अकुल रसकस खाईंदो आहे। इन सवाल जो जवाबु इहो आहे। ची हा। वज़ीर उतां आयो, हलंदे हलंदे अची बादशाह वटि पुॻो। सो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हां नंढे ॿारनि जे चवण ते लॻो था। हाणे हू सवाल करे, हाणे सवाल बि कोन जा हुजनि, इन सवाल जो जवाबु सवलो पियो आहे। बादशाह चवणु लॻो त सवलो पियो आहे त पोइ ॿुधा। ची जवाबु जो आहे त अकुल रसकस खाईंदो आहे। जेको अकुल वारो माण्हू हूंदो आहे न, पोइ किथे न किथे रसकस खाईंदो आहे। अकुल वारो माण्हू रसकस खाईंदो आहे। ॿियो अकुल छा खाईंदो आहे? ची हा, इहो जवाबु। ची हा, इहो जवाबु। जी ठीकु आहे। अब वज़ीर जी बि जान छुटी। सवाल जो जवाबु बादशाह खे माना ॿुधाई। सो हाणे ॿिए ॾींहुं साॻी टाइम ते अची छोकिरो बादशाह वटि पुॻो। सो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, मुंहिंजे सवाल जो जवाबु। ची हा, जवाबु तोखे ॿुधायां थो। सॼी कचहरी सॼा माण्हू वेठा हुजनि। सो हाणे बादशाह जे अॻे वेंदा त कचहरियूं वग़ैरह माण्हू सभु वेंदा हुआ, कचहरी हलंदी हुई खुली। तो छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे सवाल जो जवाबु। ची जवाबु अथई त अकुल छा खाईंदो आहे। इन जो सवाल जो जवाबु अथई त अकुल रसकस खाईंदो आहे। अकुल वारो माण्हू अकुल रसकस खाईंदो आहे। ॿियो हाणे अकुल छा खाईंदो? ची हा, इहो जवाबु तुंहिंजो सही। तो बादशाह जी वाह वाह थी वई। सवाल जो जवाबु बादशाह ॾिनो। तो हाणे छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे आख़िरी सवाल मुंहिंजो अथई। बादशाह चवणु लॻो त वञ वञा, इन छोरे मां त लोह थी वियासीं लिया। हिकिड़ो अॻु में कयईं, ॿियो सवाल कयईं, अञा बि टियों सवाल करे थो, लोह थी वियासीं वञा इन मञा। हाणे सॼी कचहरी हिन छोरे खे ॾिठो आहे, अर्शे कई आहे हेॾां होॾां, न त आउं हिनखे माराए छॾियां। हिन मञा त भणिया लोह थी विया आहियूं, हाणे रुॻो सवालनि ते सवाल आहिनि। ची पोइ भला ॿुधा कहिड़ो सवाल आहे तुंहिंजो? कंदे आख़िरी? ची हा, आख़िरी सवाल आहे। ची पोइ ॿुधा। छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, अकुल सवारी छा ते कंदो आहे? अकुल सवारी छा ते कंदो आहे? इन सवाल जो मूंखे जवाबु। ची ठीकु आहे, सुभाणे अचिजी। छोकिरो त एतिरो चई वियो। बादशाह परेशान थी वियो त हाणे अकुल सवारी छा ते थो करे, मरी वियासीं। तो कचहरी टुटी, सभु माण्हू हलिया। बादशाह वरी परेशान हुजे, वज़ीर खे घुराई। सो वज़ीर चवणु लॻो त ख़बर न आहे वरी हले कहिड़ी मुसीबत। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर छोकिरो आख़िरी लास्ट टियों सवाल ॾेई वियो आहे, इन जो जवाबु मूंखे खपे, न त ॿुटो ॿुट मारींदोसीं। बादशाह त उहे तोखां माना आऊं जेको तूं माना वज़ीर आहीं, उहा वज़ीर तोखां माना आऊं ख़तमु करे वेंदोसीं, माना ड्यूटी तां बि लाहे छॾींदोसीं, तोखे माराए बि छॾींदोसीं। जे अगरि इन आख़िरी सवाल जो जवाबु मूंखे न ॾिनई, मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे, बेइज़ती थी वेंदी, मुंहिंजी बदनामी थी वेंदी। माण्हू छा सोचंदा, सवाल जो जवाबु बादशाह जो कोन आहे, बादशाह कीअं पियो हलाए, कीअं थो माण्हुनि जा फ़ैसिला करे। सो हाणे महिरबानी कर,
जे ना त पोइ मारींदोसीं। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत चलो ठीकु आहे, कोशिशि पंहिंजे हिसाब सां कंदुसि। चई कोशिशि न, सवाल जो जवाबु मूंखे खपे। जी ठीकु आहे बादशाह सलामत, आउं तोखे जवाबु आणे ॾींदुसि। हाणे वज़ीर चवणु लॻो त इन छोरे बाहि ॿारे छॾी आहे, वाजा सवाल करे थो, हाणे सवालनि जो जवाबु त अचे ई कोन थो। वरी वञा थो इन छोरे ॾांहुं, ॿियो छा करियां। टी देग वञे त वञे, पर घटि में घटि सवाल जो जवाबु त मिलंदो। टियों सवाल आख़िरी आहे, जान छुटंदी, पोइ बि 4 देगूं मूं वटि सोन जूं बचंदियूं। टी इनखे ॾींदोसां त ऐं जवाबु मूंखे ॾींदो, ऐं वञी बादशाह खे ॿुधाए न त बादशाह मूंखे मारे छॾींदो। वज़ीर आयो हलंदो हलंदो अची उन छोकिरे वटि पुॻो। तो छोकिरे खे वज़ीर चवणु लॻो त वरी बादशाह खे टियों सवाल ॾेई आहीं। चई हा टियों सवाल ॾेई आहे। चई पोइ आउं तुंहिंजो मामू आहियां न, इन सवाल जो मूंखे जवाबु ॾे। चई मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो मामू आहियां, तुंहिंजो भाणेजो आहियां, तूं सवाल जो जवाबु घुरण आयो आहीं। चलो ठीकु आहे, सुभाणे सिॼु लथे तूं हिते अचिजांइ, सुभाणे सिॼु लथे तूं अचिजांइ ऐं तोखे इन सवाल जो जवाबु आउं ॾींदुसि। चई हा, चई पकी ॻाल्हि। चई हा पकी ॻाल्हि, हिते मूं वटि अचिजांइ, तोखे सवाल जो जवाबु ॾींदुसि। तो छोकिरे पक करे नी वज़ीर खे, तो वज़ीर चवणु लॻो त वाह वाह जो कमु थी वियो, अॼु छोरो पाण राज़ी थी वियो, शुक्र आहे अॼु खज़ाने जी सोन जी देग हिन मूंखां कोन घुरी। वज़ीर हलियो आयो पंहिंजे घर। ॿिए ॾींहुं सिॼु लथे जो वज़ीर घोड़े ते चढ़ी ऐं सिधो आयो छोकिरे जे घर। तो चवणु लॻो त आऊं अची वियो, त तो मूंखे चयो न सिॼु लथे जो अची। हा ठीकु आहे, अची हाणे घोड़े तां लह। ही घोड़े तां लथो। तो चवणु लॻो त हाणे जेको घोड़े जो लगाम आहे इहे वाॻूअ इहे कढ, लगाम कढ। सो वज़ीर हुन घोड़े मञा उहे वाॻूअ जो लगाम माना इहो कढी। तो हाणे छोकिरो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे ही तूं हण पंहिंजे वात में। चई आऊं इन घोड़े जो लगाम वात में छो हणां। चई वात में हाणे त सही, सवाल जवाबु खपे या न। चई हा जवाबु मूंखे खपे। चई पोइ बसि जीअं चवां थो ईअं कर। सो हाणे वज़ीर चवणु लॻो त चलो सही आहे, घोड़े जो लगाम हयमि त छा थियो, घटि में घटि हूं बादशाह मूंखे मारींदो, सवाल जो जवाबु त मिलंदो। तो बा घोड़े जो लगाम जेको आहे वज़ीर पंहिंजे वात में हयो। छोकिरो चवणु लॻो त हाणे तूं घोड़े सवारी वांगुरु ऊंधो थी, तो मथे आउं चढ़ंदुसि, सवारी कंदुसि। वज़ीर चवणु लॻो छोकिरे खे त चवीं छा थो, आउं घोड़ो थियां, माना तुंहिंजी सवारी थियां ऐं तूं मूं मथे चढ़ंदे ऐं लगाम मुंहिंजे वात में। चई न, सवाल जो जवाबु तोखां ईअं पोइ कोन ॿुधाईंदुसि, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे वज़ीर बि अची फाथो। वज़ीर चवणु लॻो त जेकर जवाबु बादशाह खे न ॿुधायमि त बादशाह मूंखे मारे छॾींदो। ख़ैरु आहे, बेइज़ती हेॾां थी त ख़ैरु आहे, पोइ बि ज़िंदगी त बची पवंदी। अब उहो छोकिरो चढ़ियो उन वज़ीर ते। वज़ीर खे उहो घोड़े वारो लगाम इन छोकिरे चाढ़ियो। तो हाणे चवणु लॻो त हल बादशाह जे महल ॾांहुं। तो हाणे हलंदा अचनि, तो हाणे उहो छोरो मथे चढ़ियो हले, वज़ीर जे पुठनि ते चढ़ियो हले। हाणे ही बामड़ो थींदो पियो हले वज़ीर, अचे पियो। सो हाणे अची बादशाह जे वेझो पुॻा, माना नज़दीक हुजे आहे बादशाह जो महल। वज़ीर चवणु लॻो छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे मुंहुं मज़ा हथु कढ, जीअं आउं सिधो थियां, हाणे हलूं था ऐं सवाल जो जवाबु मूंखे ॿुधा। छोकिरो चवणु लॻो त ईअं आउं कोन कंदुसि। बादशाह जे महल मंझि अंदरि कचहरी मंझि तूं हल, आउं तो सवार थियो पियो हलां, न त ईअं सवाल जो जवाबु तोखे कोन ॿुधाईंदुसि, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। आउं डायरेक्ट हली बादशाह सां मुखातिबु थींदुसि। वज़ीर सोचियो त हाणे बादशाह खे मूं उन सवाल जो जवाबु ॾिनो कोन्हे, बादशाह मूंखे मारे छॾींदो, बादशाह जी इज़त जो सुवाल आहे, बादशाह मूंखे चयो आहे, हाणे छा करियां। तो चवणु लॻो त हाणे वञा थो अंदरि, पोइ हाणे बेइज़ती थी, माण्हू पिया मूं ते खिलनि, घटि में घटि बेइज़ती थींदी, ज़िंदगी त मुंहिंजी बची पवंदी, बादशाह मूंखे मारींदो त कोन। तो हाणे वज़ीर चवणु लॻो छोकिरे खे त चलो ठीकु आहे ॿिली, वेह मुंहिंजे पुठनि ते, तोखे खणियो थो हलां। छोकिरो उन वज़ीर जे पुठनि ते वरी बि चढ़ियो ऐं उहो वात में लगाम हुजे घोड़े वारो, छोकिरो झलियो हले। तो हाणे हलंदो अचे कचहरी में, सभिनी माण्हू ॾिठा वाट ते हेॾां होॾां, सो खिलण लॻा। तो चवणु लॻा त वज़ीर सां वाजी थी विये, नंढे छोकिरे वाजी कई मथे सवारी करियो ऐं हिनखे वठियो पियो अचे। तो हाणे अंदरि कचहरी मंझि बि कचहरी वारा माण्हू सभिनी ॾिठो, बादशाह अञा न हुजे, सभिनी ॾिठो तो सभु ॾाढा खिलिया ऐं चवणु लॻा त नंढड़ो छोकिरो वज़ीर खे सवारी करियो माना अचे पियो। वज़ीर जी ठहाकी बेइज़ती थी। सो हाणे इहा ॻाल्हि वञी अंदरि बादशाह खे पई, बादशाह अञा ॿाहिरि आयो कोन। बादशाह खे चयूं त वाह, उहो नंढड़ो छोकिरो जेको सवाल जवाबु तव्हां सां करे थो, सो वज़ीर खे सवारी बणायो ऐं घोड़े वारा लगाम वात में हणियो ऐं हुनखे सवारी करे वठियो पियो अचे। बादशाह आयो, ॿुधो त बादशाह खे कावड़ चढ़ी। बादशाह चवणु लॻो त छोर खे एॾी मजाल जेको मुंहिंजे वज़ीर सां माना जेको अहिड़ी कई आहे। वाह, बादशाह हुतां कावड़ मां निकितो, सिधो आयो ॿाहिरि, छा ॾिसे ख़ल्क़ सॼी गॾु हुजे, कई माण्हू कचहरी सभु टोटल वेठा हुजनि, बादशाह कुझु न सघियो। बादशाह जे अंदरि तो चवणु लॻो छोकिरे खे त छोकिरा ही तो छा कयो। तो छोकिरो ओॾी महिल लथो वज़ीर जे पुठंदा, तो चवणु लॻो त बादशाह
तव्हां त कंहिं कम जा कोन आहियो, तव्हां ख़बर कोन्हे कीअं था बादशाही हलायो, तव्हांजो वज़ीर बि तव्हां सां गॾु आहे, अव्हांखे त का शइ अचे ई कोन थी, अव्हांखे को सवाल जवाबु अचे ई कोन थो। ऐं उहे जवाब तो जेके मूंखे ॾिना उहे बि मूं वज़ीर खे ॿुधाया हुआ, कीअं बि बादशाही हलायो था, मूंखे अव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तो बादशाह चवणु लॻो त इहो वरी कीअं, जी कीअं वरी कीअं, अव्हांखे सवाल जवाबु अचनि ई कोन था। जी पोइ भला तूं सवाल जो जवाबु ॾे त पोइ असांखे खणी कोन था अचनि, तूं ॿुधा त अकुल छा ते सवारी कंदो आहे, भला तूं इन सवाल जो जवाबु ॾेई अच। चई हा बिल्कुलु ॾींदुसि। चई अकुल सवारी कंदो आहे इंसान ते, बादशाह सलामत, अकुल सवारी कंदो आहे इंसान ते। सो ॾिठे न, अकुल मूं में हो, सो इन इंसान ते आउं सवारी करे आयुसि न, सो अकुल इंसान ते सवारी कंदो आहे। सो ॾिठई कीअं मां कीअं कयमि, त बादशाह चवणु लॻो त वाक़ई। सो हाणे उहो छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, अकुल बिल्कुलु इंसान ते सवारी कंदो आहे, पर आउं सवाल जवाबु करे तो ताईं पुगदि, इन वज़ीर खे सवारी बणाए ते पुगदि, पर मसइलो इहो आहे जो तव्हांखे बादशाही हलण जो को बि ॼाण कुझु बि कोन्हे। बादशाह चवणु लॻो त इहो वरी कीअं, जी कीअं मां कीअं जी तव्हां वटि हिकिड़ो हारी आयो मुंहिंजो पीउ, जी हा उहो आयो, चई उहो किॾां वियो, चई ख़बर कोन्हे हले किॾां वियो हलियो, जी किॾां वियो, घटि मां घटि तूं बादशाह आहीं, तोखे सॼी बादशाही तूं हलाहीं पियो, घटि मां घटि ॼाण ख़बरचार त वठंदो वञु। चई इहो वरी कीअं, जी मूं इहा ख़बरचार, चई तूं बादशाह माण्हू आहीं, तोखे एतिरो बि ख़बर कोन्हे त उहो किॾां वियो। चई पोइ किॾां वियो, चई दरअसल उहो मुंहिंजो पीउ हारी, जंहिंखे तो ज़मीन ॾिनी, चई हा ज़मीन मूं ॾिनी, चई उहा ज़मीन मुंहिंजो पीउ, ऐं उनखे तो ढगा बि ॾिना, हर ॾिनो, जोड़ो ॾिनो, उहा उन ज़मीन में, ज़मीन असांखे वज़ीर ॾिनी कलर वारी, मुंहिंजे पीउ खे कलर, तव्हां बनी सुठी ॾिनी, पर मुंहिंजे पीउ खे हिन वज़ीर ॾिनी कलर वारी बनी, उन मंझि हिन हर पे हलायो जोड़ो, माना खेड़ी में बनी खे। सो उन में 7 देगूं सोन जूं खज़ाने जूं निकितियूं। सो मुंहिंजो पीउ चवणु लॻो त हीअ हक़ु आहे बादशाह जो, बादशाह जंहिं असांखे ज़मीन ॾिनी आहे, बादशाह असां सां हेतिरी चङाई ऐं भलाई कई आहे, ढगनि जो जोड़ो बि ॾिनो आहे, असांखे रहण जे लाइ घर बि ॾिनो आहे, ऐं उन जी बनी मंझि हीअ 7 देगूं खज़ाने जूं सोन जूं निकितियूं आहिनि, हीअ आहे बादशाह जो हक़ु। सो मुंहिंजो पीउ आयो पिए तोखे ॿुधाइण उन देगनि जे बारे में। सो ही वज़ीर गॾिजी वियो, वज़ीर मुंहिंजे पीउ खे मारे छॾियो, वज़ीर जे दिलि में बेईमानी पैदा थी, लालच पैदा थी, मुंहिंजे पीउ खे मारे तलवार सां उहे 7 देगूं सोन जूं खणी पंहिंजे घर रखी, ऐं मुंहिंजे पीउ खे उन देगनि वारे खॾे में पूरे ऐं दफ़नाए छॾी, ऐं मुंहिंजी माउ खे रखियल बणाए, ऐं उते पंहिंजे कमरे में, पंहिंजे घर में पासे में उते क़ैद करे छॾियो, मुंहिंजी माउ अञा क़ैद आहे उते। ऐं तूं बादशाह माण्हू, बादशाह थी कंहिंजी बि ख़बरचार कोन थो वठी, ऐं मुंहिंजे पीउ जे बारे में बि तो माना ख़बरचार कोन वरिती, त किॾां वियो। बादशाह जॾहिं एतिरी ॻाल्हि ॿुधी, सॼी कचारी सॼी ख़ल्क वेठी हुजे, त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर, ई छोकिरो जेको चए पियो छा सच आहे। तो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, न ही छोकिरो कूड़ पियो हणे, सच किथां आयो। तो छोकिरो चवणु लॻो बादशाह सलामत, बादशाह सलामत, जे तव्हांखे एतबार ऐं यकीन कोन्हे त तव्हां हलो मुंहिंजे घर, 2 देगूं सोन जूं खज़ाने जूं मूं इन खां वरितियूं आहिनि, मुंहिंजे घर पियूं आहिनि, बाक़ी 5 देगूं सोन खज़ाने जूं इन जे घर पियूं आहिनि। तो आहे बादशाह उन महिल उन वज़ीर खे उतां वरितईं, सिपाही वग़ैरह हुजनि, सॼी ख़ल्क, सॼी कचहरी हुजे, सभु आया अची हुजे, ॾिसनि त वाक़ई उन 2 देगूं खज़ाने जूं उन छोकिरे जे घर पियूं हुजनि, ऐं 5 देगूं वज़ीर जे घर पियूं हुजनि। बादशाह जॾहिं ॾिठो त हारी जी ज़ाल बि उते क़ैद हुजे, उन बि सॼी सचाई ऐं हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाई, छोकिरो तमामु अकुल वारो, अकुल सां कमु कयईं। तो बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। बादशाह चवणु लॻो त हिन वज़ीर खे झलियो, उन सिपाही चवणु लॻो त हिन खे झलियो, ऐं हिन जो जेको ख़ानदान वग़ैरह जेको बि आहे सभिनि खे झले अचो, सभिनि खे विच रस्ते ते हिन खे ॿधी ऐं हिन खे साड़ियो, हिन खे न छॾियो। सो नेठि बादशाह जो रुॻो देरि कोन थी, रुॻो ॻाल्हि कई, हुकम कई, उन महिल वज़ीर खे ॿधी, ऐं जेके अहिड़ा हुआ उन्हनि खे बि ॿधी, ऐं जेके हिन सां गॾु शामिल हुआ। सो बादशाह उन महिल वज़ीर आहिनि सभिनि खे साड़ाए छॾियो। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो दुश्मन, तुंहिंजे पीउ जो दुश्मन, मुजरिम, गुनहगार, उनखे मूं मारे छॾियो, ख़तमु करे छॾियो। हाणे तोखे आउं ॾियां थो महल पासे में, तूं भले तुंहिंजी माउ खे वठी विहार। मुंहिंजे वज़ीर तमामु बेईमान लालची वज़ीर, उनखे त मूं मारे छॾियो, तूं तमामु 8 सालनि जो छोकिरो थी, वॾो अकुल आहे, वॾो इल्मु आहे तोखे, अॼु खां ॿीहर मुंहिंजो वज़ीर हाणे तूं आहीं, तूं मुंहिंजो वज़ीर ऐं तूं ई हिते हर शइ ॾिस पियो, कर पियो, तूं तमामु अकुल में अकाबर आहीं, ऐं तुंहिंजी माउ खे बि हिते विहारे छॾी, तोखे महल ॾियां थो पासे में, ऐं तूं मुंहिंजो वज़ीर थी रह। अबा पोइ उहो छोकिरो उन बादशाह जो उते वज़ीर थी रहणु लॻो, ऐं उनजी माउ बि उते रहणु लॻी, सवला ऐं सुखिया थी विया। बादशाह बि ॾाढो ख़ुशि हुजे,
त छोकिरो तमामु होशियारु आहे, मूंखे वज़ीर मिली हलियो आहे। त हाणे त फ़क़ीर चवणु लॻो त इहा हुई उन हारी जे पुट जी ॻाल्हि। त हाणे जीअं हारी जे पुट ईअं माना चयो, माना इहो कमु कई, तंहिंजे करे उहा ॻाल्हि हर माण्हू जे उन बादशाही हर माण्हू जे वात में आहे त वाह रे हारी जा पुट वाह। तंहिंजे करे इहा ॻाल्हि माना मशहूरु थी आहे त हारी जे पुट माना वाजो कयो, माना बादशाह खे उन वज़ीर सां वाजी कई, तंहिंजे करे उन हारी जे पुट जी इहा वाखाण बि हली। सो इहा आहे ॻाल्हि उन बादशाह जी उन हारी जे पुट जी ॻाल्हि आहे। सो हाणे तव्हांखे सम्झ में अची वेंदी। सो ॿई छोकिरा चवणु लॻा फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं वाजो माना जेको उन कमु कयो हारी जे पुट, चई हा बाबा उन वाजो कमु कयो। सो ख़ैरनि जो अची हिते माना सुबुह बि थी वियो। तो हाणे फ़क़ीर चवणु लॻो वञी छोकिरनि खे त हाणे हलूं पाण निकिरूं था हज जे लाइ। तो हाणे ख़ैरनि जो फ़क़ीर उहे छोकिरा बि हुते निकिता। तो हाणे बादशाह बि सुठे नमूने सां पंहिंजी हुते बादशाही हलाइणु लॻो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।